नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा नाणे बाबत वज़ीर आज़म जो सलाहकार शौकत तरीन चयो है त सभिनी के GST इनकम टैक्स ॾियणो पवंदो, ॿिया टैक्स ख़त्म करे छॾींदासीं। नाणे बाबत वज़ीर आज़म जो सलाहकार शौकत तरीन वधीक चयो है त हाणे इहो विसारे छॾियो त टैक्स न वरितो वेंदो। टैक्स वठण रियासत जो हक़ आहे ऐं असां टैक्स वठंदासीं। आलमी इदारनि ते भाड़ण जी रिवायत ख़त्म करणी ऐं वापारियुनि खे वाज़े कयो त टैक्स नथा ॾियो त तव्हांखे नुमाइंदगी ऐं वोट ॾियण जो बि हक़ न आहे। शौकत तरीन वधीक चयो त तव्हां पंहिंजा टैक्स रिटर्न भरियो। FBR सूदो केर बि हरासा न कंदो। हुकूमत वटि सभिनी जे टैक्स अदायगी बाबति तफ़सील अची विया आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस इस्तेमाल कंदे आमदनी जो बि पतो लॻाईंदासीं। रुगो तफ़सील ॾेखारे गुज़ारिश कंदासीं त इहे सही आहिनि त टैक्स भरियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।